अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म जी मुखालिफ़त दौर ते तनक़ीद, अपोज़िशन ते नारो घुरण जो इल्ज़ाम। इमरान ख़ान चयो आहे त जमहूरियत पसंद सॾुराईंदड़ फ़ौज खे हुकूमत किराइण लाइ चई रहिया आहिनि। ही ॿाहिरि वियल अरबे डॉलर बचाइण लाइ हुकूमत ख़िलाफ़ कंहिं बि हद ताईं वञी सघनि था। असां हुकूमत में आयासीं त पहिरें हफ़्ते चयो वियो त ही नाकाम थी विया। 2.5 साल सब्र सां गुज़ारिया ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो। माफ़ियाज़ खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं नून लीग ते तनक़ीद। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां कंहिंखे बि अवां जी हुकूमत किराइण लाइ न चवंदासीं। एनआरओ कंदड़ ख़ान साहब ॿुधाए त नवाब शाह जो सदर हूंदो आहे त जेल वेंदो आहे ऐं रायविंड जो वज़ीर आज़म सज़ा बावजूदि लंदन में छो वेठो आहे। अपोज़िशन लीडर सिंध मां हुजे त जेल वञे ऐं पंजाब सां वास्तो रखंदड़ ज़मानत ते आज़ादु हुजे। नंबर पूरा हुअण बावजूदि बेइतमादी रिथ न आणणु सहूलतकारी न आहे त ॿियो छा आहे। सिंध में 14 अरब रुपयनि जी कणक चोराईंदड़ बिलावल वज़ीर आज़म ते इल्ज़ाम हणी रहियो आहे त बीबी दौर में माण्हू बिजली ऐं गैस लाइ रोई रहिया हुया। मुमलिकती वज़ीर फ़ारूक हबीब चयो आहे त सिंध में तव्हां 14 अरब रुपयनि जी कणक चोरी करे इल्ज़ाम कुअनि ते लॻायो। तव्हां सिंध खे माफ़ियाज़ जे रहम ते छॾे ॾिनो आहे। सिंध हुकूमत सिंध पब्लिक सर्विस कमीशन बाबति हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो आहे त हाई कोर्ट खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन बाबति पाण मुरादो नोटिस वठण जो इख्तियार नाहे। आला अदलिया सां राब्तो कयो वेंदो। सिंध असेंबलीअ में कराची अंदरि पाणी खोट वारे मामले ते मुखालिफ़ धुर जो गोड़। MQM ऐं PTI मेंबर्स पारां स्पीकर जी डाइस जो घेराव। मुखालिफ़ धुर मेंबर्स कराचीअ खे पाणी ॾियो जा नारा हणंदा रहिया। स्पीकर अपोज़िशन जे एहतजाज दौरान इजलास सूमर ताईं मुल्तवी करे छॾियो। 60 मील जे ॻोठ ख़लीफ़ो अब्दुल करीम डायरीअ जे रहवासी रहमतुल्लाह डायरी, जावेद डायरी, हक़ नवाज़ ज़मीर डायरी ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त 8 चकमोरीअ ते असांजो मेंहिं जो वाड़ो आहे, जितां कुझु ॾींहं अॻु राति जो 12 वॻे नामालूम चोर असांजूं 2 मेंहिं चोरी करे फरार थी विया आहिनि। हुन चयो त असां अहिड़ी शिकायत 60 मील पुलिस खे कई, जॾहिं त पुलिस चोरनि खे गिरफ़्तार करण बैदि रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे। जेका असां सां ज़्यादती आहे हुननि मुतालबो कयो त चोरनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असांजूं मेयूं वापसि करायूं वञनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त ज़िले जे समूरनि सरकारी ऐं ख़ानगी इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िम 1 हफ़्ते अंदरि कोरोना खां बचाव जी वैक्सीन लाज़मी तौर कराइनि। ॿी सूरत में सिंध हुकूमत जे हिदायतुनि तहत वैक्सीन न कराईंदड़ मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करायूं वेंदियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॼु दरबार हाल में ज़िले जे समूरे सरकारी ऐं ख़ानगी मुलाज़िमनि तोड़े समूरे शहर खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन कराइण जे सिलसिले में मुनाक़िद थियल गॾिजाणीअ जी सदारत कंदे कयो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।